नाज़रीन, अॼु असां सां गॾु सरदार मोहम्मद अनवर मल्ला, जेको मल्ला क़ौम जो सरदार पाए, संदसि वालिद मरहूम हाजी मोहम्मद सूमार मल्ला हिकु सिंध जी ॼाती सुञाती शख़्सियत, अहम शख़्सियत हुई ऐं मरहूम हाजी मोहम्मद सूमार ऐं सरदार मोहम्मद अनवर मल्ला जा बदीन जे मल्लानि ते तमामु वॾा अहसान ऐं हथ आहिनि ऐं पाण हींअर सूबाई असेंबली PS 71 बदीन तां उम्मीदवार आहिनि। अचो त सरदार मोहम्मद अनवर मल्ला साहब सां इलेक्शन जे बारे में हाल अहिवाल वठूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं मोहम्मद अनवर मल्ला, सरदार मोहम्मद अनवर मल्ला, PS 71 बदीन तां आज़ाद उम्मीदवार बीठो आहियां। इंशाअल्लाह आऊं जिते बि वियो आहियां मूंखे सुठी मोट मिली आहे। इन ई करे जो मुंहिंजो वालिद हाजी मोहम्मद सूमार मल्ला बि 1985 खां वठी जेको आहे हिते जी आवाम जी ख़िदमत कई आहे। उनखां पोइ मूं बि पंहिंजे हिसाब सां जेतिरी मूंखां पइती आहे ओतिरी ख़िदमत कई आहे। ऐं पुठिए इलेक्शन में असां जेको आहे सो ॿियनि जी मदद कई, जिन असांखे धिके उछले छॾियो। ऐं जेको आहे सो पंहिंजी आवाम ऐं पंहिंजे बिरादरी जे हवाले सां इहा ॻाल्हि कंदुसि त हिते जा जेके बि ॾिसो बदीन जे ऐं रोड रस्ता घटियूं, मतिलबु एतिरे क़दुरु जो इंडस जो पंहिंजो वसी इदारो उनखे बि जेको आहे सो बि हिननि तबाह करे बर्बादु करे छॾियो आहे। जेको हिकिड़ो ग़रीब मिसकिन माण्हू रोड़ी हेसी ताईं पहुचे थो, उते अचे थो त उहो बि हींअर बंदि लॻो पियो। उनखां अॻु में त जेको अचे उनखे लेटर ॾेई धिको ॾेई छॾींदा आहे हैदराबाद। त आऊं इहे मसइला ॾिसी आऊं जेको आहे सो इन इलेक्शन में बीठो आहियां इन ई उमेद सां त आऊं हिते पंहिंजी आवाम ऐं जेको आहे तो पंहिंजी आवाम जा बदीन ज़िले जी तहलके जी जेका बि आवाम आहे उन्हनि जी ख़िदमत जे हवाले सां बीठो आहियां। इंशाअल्लाह असां जेको आहे हमेशह जेको आहे हिते जे पंहिंजो आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं इंशाअल्लाह इहो जज़्बो रखंदे आऊं उमेद कयां थो त PS 71 ते तोते खे वोट ॾेई अवां जेको आहे मूंखे कामयाबु कंदा त इंशाअल्लाह आऊं अवां जे हक़नि जो तहफ़ुज़ ज़रूरु कंदुसि। ऐं कॾहिं बि जेको आहे सो इहो छा आहे करपट न आहियां। असांजो पंहिंजो जेको बि बैकग्राउंड आहे अवां इहो खुलियल किताब इन अवाम जे अॻियां आहे त असां कॾहिं बि कंहिंसां जेका इहा शइ न कई आहे। अॼु जे आऊं इलेक्शन में बीठो इन लाइ आहियां त असांजी आवाम असांजो जेको बि आहे उन्हनि सभिनि सां जेको आहे नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि। कंहिं बि क़िस्म जो हुननि जो भरझलो केर बि कोन थो थिए ऐं उन्हनि जे भरझले ऐं उन्हनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जे लाइ आऊं जेको आहे PS 71 ते बीठो आहियां। इंशाअल्लाह अवां मूंखे कामयाबु कंदा त आऊं हिते त छा पर असेंबलीअ में बि वञी अवां जे हक़नि जो तहफ़ुज़, अवां जे पंहिंजो तरक़ियाती कमनि जो, तव्हांजो हर मसइले जो इंशाअल्लाह हल अवांखे आऊं करे ॾींदुसि। अॻु में कंदो रहंदो आहियां, हाणे बि कंदुसि। बिल्कुलु असां जेको आहे सो गॾिजी ताज मोहम्मद मल्ला सां ई गॾिजी असां उनखे जेको आहे MP कयो ऐं उन माण्हूअ असां ते हिकिड़ो जेको अहिड़ो पंहिंजे बिरादरी त छा सॼी आवाम ते हुनजो कंहिंजो बि कमु कोन कयो आहे। ख़ासि करे हुन मूंखे बि जेको आहे सो हिकिड़ो धिके कंहिं कुंड में हणी छॾियो त अलाए जो हुनखे मूं मां कहिड़ो डपु हुयो जेको मूंखे धिके कंहिं साइड करे छॾियईं। असांजा कमकार त कोन थिया पर मूंखे कंहिं दोस्त हिनखे फ़ोन करे चयो त सरदार अनवर असांजो आहे, हिन जी तोखे भारत आहे। उनजा लफ़्ज़ जेके आहिनि हू चवे थो त सरदार अनवर असांजो आहे ई कोन, न को पार्टीअ जो आहे ऐं मूंखे त चयो अथई पर ॿिए खे बि न चइजां। इहे लफ़्ज़ आहिनि जेके माण्हू जंहिंजे लाइ ऐं धणी थी पंहिंजे ओताक ते 20 ॾींहं जेको कैंप हणियो, 50 माण्हुनि खे उते विहारियो वेठो हुउसि। अॼु इहो माण्हू जेको मुंहिंजो धणी बि नथो थिए त इन माण्हूअ जेको आहे सो मूंसां जेकी कयो आहे बहरहाल उहो सभु आवाम जे साम्हूं आहे। ऐं आवाम जे ऐं बिरादरी जे अॻियां इहो अर्ज़ु रखंदुसि त बाबा असां 40 सालनि खां वठी ख़िदमत कंदा अचूं, वालिद खां वेंदे मूं ताईं कंदा आया आहियूं। सभिनि जे अॻियां असीं खुलियल किताब आहियूं ऐं जेको आहे सो पंहिंजो न को असां सां न कंहिंसां ठगी कई आहे, न जेको आहे सो कंहिंजो असां को ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, न को कंहिं जेको पंहिंजो कंहिं बि शइ जे हवाले सां असां ते को बि इल्ज़ाम कोन्हे। असीं बिल्कुलु साफ़ ऐं सादा आहियूं ऐं इंशाअल्लाह हाणे जेको इलेक्शन थी आहे इन मंझि जेको आहे मूंखे जो वोट ॾींदा त इंशाअल्लाह आऊं हर माण्हू जे अॻे बि सपोर्ट कंदो, हाणे बि कंदुसि ऐं इंशाअल्लाह अव्हां जे हक़नि जे एतिरी सपोर्ट कंदुसि जो बदीन वारा इंशाअल्लाह मूंखे यादि कंदा।